मोहम्मद मोहम्मद कन आसमान ते बुधम आवाज़ बुलबुल जो चतुर चीज़ुन के जोगर में मोहम्मद मुझा दोस्तों अल्लाह ताला शार असाई तमाम सबनी के हिदायत नसीब फरमाए। दुनिया में ईमान असा रहाए वरीशल ईमान असा लदाए। दुनिया में सोने हबीब जो सच्चो उम्मती बनाए। आखिरत में भी उन्हें फिरन जो शलपाड़ो नसीब फरमाए। मुझा दोस्तों सबनी इबादत साले अमलन चंगायन नेकायन जो रूह अथव सोने हबीब जो इश्क जिया जिस्म रूह का सिवा मुर्दो हुआ जिस्म जे अंदर जेकने जान न होते तो उन जिस्म के मय्यत सदबो। दोस्तों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत या सबनी इबादत जो रूह हुआ। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की मोहब्बत का सिवा ये नमाज़ों, ये रोज़ा, ये जिक्र, ये सबों ने मय्यत वांगुर बेजान शय वांगुर है। मुझा दोस्तों हजरत साईं रोज़े दणी रहमतुल्लाह अलैह सनद खलीफो मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जको करे गांव में सनद दरबार लखे माण्हुनि जे लाइ मर्ज खलायका पांच सनद खलीफो उन बुजुर्ग के को खत लिखियो तो साईं के विलायत मुहम्मदी का फना जारे के अन्या मथे तरक्की दई वठी आया। जने इयो खत बुजुर्ग के मिलियो तो बुजुर्ग गुस्से में अची कावड़ में अची फरमायो तो खलीफा विलायत मुहम्मदी का भी वधीक विलायत केड़ी थी सके थी जेकरे क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला पंहिंजो दीदार करायो तब मुहम्मदी अर्ज़ अना दोस्त सूरत मुहम्मदी में पंहिंजो दीदार करा। असां एड़ो खुदा जो दीदार कंदासीं जेको सूरत मुहम्मदी में न हुजे त असां यो खुदा जो दीदार न कंदासीं। मुझा दोस्तों ही अल्लाह ताला जे मार्फत रखण वारन जा बानन जा कोल आहिनि त हुनन महबूब सां कीअं मोहब्बत रखी हुनन हुजूर के कीअं सुञातो। मुझा दोस्तों यो इश्क मुस्तफा है जहे अबू बकर के सिद्दीक बनायो। यो इश्क मुस्तफा है जे उमर के फारूक बनायो। यो इश्क मुस्तफा है जे उस्मान के साहिब इल्म हया वारो बनायो त इश्क मुस्तफा बनायो। जे हैदर करार के सफ्तर रातन के जागरण वारो इबादत गुजार बनायो त इश्क मुस्तफा बनायो। मुझा दोस्तों जे कने इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला जी खूनी धरती जे मथा पंहिंजे सगीर बचड़न गुलाब जे गुलड़न के कुर्बान करायो त इहो इश्क मुस्तफा हुयो। इहो महबूब के राज़ी करण जो फिक्र हुयो जे करबला जी खूनी धरती जे मथा पंहिंजे सगीर बचड़न पंहिंजे कबीर बचड़न के कुर्बान करायो। छाजे ला मन मदीने वारो साईं राज़ी थी पवे। मुझा दोस्तों सलात शरीफ पढ़ाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। बकरन जो धनारवा जंग में बकरन जो धन तो जारे पियो बकरियों जारी दे ओ जोने के महबूब जी याद की वया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की याद गिरी भैया अरे बकरन जो धन आशिक जो उते विसरी वियो उन्हीं मल जवान जंग में धन के चले मदीने पाक दे डोड़ते रवानो चुआ।
अज बे आदि रात जो के सोनो सरवर याद पियो जी पिटी मुके होत हर हर याद पियो इश्क मारे मारिया मुकमागम मदीने जा सारिया इश्क मारन मारिया मुकमागम मदीने जा सारिया घोड़ा हिते गारिया मुके गोट गोहर याद पियो घोड़ा हिते गारिया मुके गोट गोहर याद पियो अज बे आदि रात जो मुके सोनो सरवर याद पियो निंद नेण जी पिटी मुके होत हर हर याद पियो ओ मुंहिंजा इश्क जब शया मोहब्बत यार जी अजीब शया मुंहिंजा दोस्तों मकरन जा दर विसरी विया जान से तो मदीने पाक अची पहुतो आ पुछा तो करे त है हबीबी मोहम्मद मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम किथे आ दादा महबूब सुनात जंग जे मैदान दा रवाना थी आहिनि कुफार सां लड़ाई करण जे लाइ जिहाद करण जे लाइ अल्लाह जो नबी रवानो थी चुको आहे आशिक ते तो हाणे मुड़ण मोटण मेणो जान सारे हुस्न जो बेकरार आए असुल आशिकन के मुंहिंजा दोस्तो आशिक उन मैदान जंग ते पहुतो आहे छातो ॾिसे त लड़ाई जोर शोर सां हली रही आहे दिलबर मोहम्मद करीम तलवार हथ में कयो कुफारन सां लड़ाई करे रहियो आहे ओॾी महिल आशिक बि मच में गाए पियो आहे जंग करण शुरू करे ॾिनी अथई लड़ाई कंदे कंदे मुंहिंजा दोस्तों ने मैदान जंग में आशिक कुर्बान थी शहादत जो मज़ो माणे रहियो मुंहिंजा दोस्तों जेॾी महिल शहीद थियो आहे ओॾी महिल ज़ख़्मी थी वञी हेठि किरियो आहे ज़ख़्मनि में बेताब आहे मगर अञा थोरो सा बाक़ी आहे ओॾी महिल मुंहिंजा दोस्तो हुज़ूर अलैहिस्सलाम वसलाम मुताज वेझो लॻिया आहिनि रण करे थे दोस्त या रसूल अल्लाह अज़रनी या हबीब अल्लाह मुंहिंजा सुनाए दे नज़र कर तुंहिंजो आशिक जे कहिड़े हाल में पियो आहियां मूंखे पंहिंजो दीदार त कराईंदो वञ हुज़ूर हिन जो दर्द बि आवाज़ हूंदी सुणो हबीब वेझो आया आहिनि हिन जवान बि पंहिंजो सिर खणी मुंहिंजे दिलबर जे कदमनि ते रखियो आहे मुंहिंजा दोस्तो हुज़ूर जे कदमनि ते सिर रखी ते तो ख़ुदि तो रब्बिल काबते काबे जे रब जो कसम त मुंहिंजी मुराद जो पूरी थी वई जो मुंहिंजो सिर महबूब जे कदमनि ते कुर्बान थियो मुंहिंजे दिल जी मुराद पूरी थी वई अली ओ दिल चढ़ी वई पिया जे सदाने ॾाढी दिल चढ़ी वई पिया जे सदाने ॾाढी सर्दियूं सहेली